नाज़रीन ते बी ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा इस्लामाबाद खां क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर जी सदारत हेठ इजलास थियो। इजलास में नाणे वारे वज़ीर शौकत तरीन फिनांस तरमीमी बिल पेश कयो। बिल पेश करण दौरान मुखालिफ धुर पारां सख्त एहतजाज कयो वियो, गोड़ कयो वियो। मुखालिफ धुर जे मेंबरनि फिनांस तरमीमी बिल जो कापियूं फाड़े छॾियूं, नारेबाज़ी कई वई। उन मौके ते पीपल्स पार्टी अॻवान ऐं अॻूणे वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ ख़िताब कंदे चयो त हू नथो चाहे त ऐवान जो तक़दुस पायमाल थिए, पर जहिड़ी तरीक़े सां तरमीम कई पई वञे उन सां पार्लियामेंट जो तक़दुस पायमाल थी रहियो आहे। हुन चयो त अॼु फिनांस तरमीमी बिल पेश करे मुक़दस ऐवान ते दाग़ लगायो वियो आहे। राजा परवेज़ अशरफ ख़िताब कंदे वधीक चयो त हुकूमत हर महाज़ ते नाकाम थी चुकी आहे। ॿुधायो वञे त मुल्क में महांगाई आहे या न। जेकॾहिं महांगाई ते ज़ाब्तो आणण जी ॻाल्हि की वञे थी त हुकूमत तरफ़ां जवाब अचे थो त मुखालिफ धुर जे करे मुल्क में महांगाई आहे। ही हुक्मरान हिन मुल्क जे माण्हुनि सां मज़ाक़ करे रहिया आहिनि।